अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। रोरी वेझो खूह में किरी पियल बकरी खे बचाइण जी कोशिश दौरान 3 ॼणा ॿुॾी फौत। ॻोठ हसन चौहान में हिकु बकरी खूह में किरी पई। खेनि बचाइण जी कोशिश दौरान नौजवान अब्दुल जब्बार, अब्दुल लतीफ़ ऐं शहज़ादो चौहान खूह में ॿुॾी विया। टिनी जा लाश कढी तहलका हॉस्पिटल रोरी पहुचाया विया। डॉक्टरनि टिनी जे फौत थियण जी तसदीक़ कई। रोरी वेझो खूह में किरी पियल बकरी खे बचाइण जी कोशिश दौरान 3 ॼणा ॿुॾी फौत। ॻोठ हसन चौहान में हिकु बकरी खूह में किरी पई। खेनि बचाइण जी कोशिश दौरान नौजवान अब्दुल जब्बार, अब्दुल लतीफ़ ऐं शहज़ादो चौहान खूह में ॿुॾी विया। टिनी जा लाश कढी तहलका हॉस्पिटल रोरी पहुचाया विया। डॉक्टरनि टिनी जे फौत थियण जी तसदीक़ कई। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।